नाज़रीन, कराची में सिंध हाई कोर्ट ॿाहिरां वकीलनि जो 27वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी कन्वेंशन जारी आहे। इंतज़ामिया पारां रस्ता रोक ऐं बिजली बंदि करण सबबि छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था कमर मेमण खां। कमर, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, ॾिसो, सिंध हाई कोर्ट में वकीलनि जे हिकु धड़े पारां कन्वेंशन जो ऐलान कयो वियो, जॾहिं त उनजो जेको मुखालिफ़ धड़ो आहे उन पारां उनजी मुखालफ़त कई वई हुई। उन हवाले सां सिंध हाई कोर्ट जो जेको रजिस्ट्रार आहे उन पारां पुलिस खे हाई कोर्ट जी सिक्योरिटी लाइ तलब कयो वियो हो। वकीलनि जो गिरूप जेको आहे डेली जी शिकिल में हाई कोर्ट जे मेन गेट जे साम्हूं पहुतो त वकील जेको आहे पुलिस खे जेको आहे अंदरि वञण खां रोकियो त पुलिस सां तनन झड़प थी पई, जंहिंखां पोइ वकीलनि पारां जेको आहे पुलिस ते तशदुद करे खेनि गारगन कई वई। वकीलनि जेको आहे उते मौजूद पुलिस एहलकारनि ते तशदुद खां पोइ मौक़े तां भॼण ते मजबूर करे छॾियो। पुलिस एहलकारनि खे तशदुद सबबि जेको आहे कुझु पुलिस एहलकार मामूली ज़ख़्मी थिया आहिनि ऐं कई एहलकारनि जूं जेके आहिनि वर्दियूं जेके आहिनि उहे फाटी पयूं आहिनि। उन हवाले सां DIG ॾखण असद रज़ा जो चवणु आहे त पुलिस एहलकारनि ते तशदुद बाबति हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे जेको आहे लिखत में आगाह कयो वियो आहे। वकीलनि जेको आहे अदालत जे तक़दस खे पामाल कयो आहे। हुन चयो त मुलविस वकीलनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे ऐं इन हवाले सां रजिस्ट्रार जेको आहे खेसि मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी पिणु कराई आहे। जी कमर, अपडेट खां आगाह करण जे लाइ महिरबानी।